पाकिस्तान में गुज़िरियल कुछ सालन में ख़ौफ़नाक हादसा थिया आहिनि जिन खे ॾिसी ऐं ॿुधी सॼी क़ौम ॻोढ़ा ॻाइण ते मजबूर थी वेंदी आहे। अहिड़ो ई वाक़ियो मोटरवे रेप केस जो हो। ही उहो वाक़ियो हो जंहिंखां पोइ माण्हू मोटरवे ते सफ़र करण खां लवाईंदा हुआ। हिक वाक़िए सबबि हिकु सॼो सारो कुटुंब अहिड़ी तकलीफ़ मां गुज़रियो जंहिंखे हर को सम्झी नथो सघे। वाक़िए जी मुतासिर औरत जी सुञाणप लिकाई वई हुई पर हेल ताईं खेसि इंसाफ़ न आहे मिली सघियो। ताज़ो हिकु नओं ड्रामो नशर थियो आहे जंहिंमें हदीका कियानी अहिड़े हादसे में मुतासिर नारीअ जो किरदारु अदा करे रही आहे। हादसा ड्रामे में इहो समूरो क्राइम सीन ॾेखारियो वियो आहे ऐं मुतासिर औरत खे अस्पताल में बि ॾेखारियो वियो आहे। ड्रामे में इहे तकलीफ़ूं बि ॾेखारियूं वियूं आहिनि जेके मुतासिर घराणे जे कुटुंब सां पेश आयूं। ड्रामे जी मुतासिर नारी जेतोणीकि ज़ाहिर न आहे थी पर हुन पंहिंजा वीचार हिक साफ़िन सां वंडिया आहिनि। साफ़िन फरिया उन दर्द खे बयानु कयो आहे ऐं ॿुधायो त मुतासिर नारी चाहियो त इहो ड्रामो रोकियो वञे। साफ़िन मुतासिर नारी जे हवाले सां ॿुधायो त हू जेको कुझु बि ॾेखारे रहिया आहिनि तंहिंमें खांसि इजाज़त न आहे वरिती वई ऐं हू इंतिहाई घणी तकलीफ़ में आहे। हू किथे चुरी पुरी न थी सघे, तयारु नथी थी सघे ऐं माण्हुनि जी नज़रुनि जे करे खिली बि नथी सघे। हुन सवाल कयो त माण्हू रेटिंग लाइ अहिड़ो कमु कीअं करे सघनि था। हाणे त मूंखे मौत ई हिन अज़ाब खां छुटकारो ॾियारे सघे थो। छा ड्रामे वारा चाहिनि था त मां मरी वञा? छो त ही ड्रामो संदसि ज़ख़्म ताज़ा करे रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो इंटरनेट वापेदार बि ड्रामे खे बंदि करण जा मुतालबा करे रहिया आहिनि। वापेदारनि जो चवणु आहे त ड्रामे ते फौरी पाबंदी लॻाई वञे ऐं निजी चैनल खे मुआफ़ी वठणु घुर्जे।